इस्मानी कबीले के तबाह कर जो असांखे बेड़ायूं पाण में तबाह कर हाणे उनजो टारगेट जे फैज़गंज में जेको आहे राट पर छह बिरादरी तकरार कराइण जो आहे के लाइ त का बि ख़ैरात कयो इस्लाह कयो पंहिंजे घर खां कयो पंहिंजे घर खां पंहिंजे ॻोठ खां पंहिंजे इलाइक़े खां पंहिंजे हद खां जेके बि बुराइयुनि जे ख़िलाफ़ ख़ासि करे समाजी मुआशिरती बुराइयूं जंहिंमें मंशियात आम आहे या जेके आहिनि ॿिया अॾा आहिनि जेके बि अॾा बुराई जा आहिनि कहिड़े बि सूरत में कहिड़ी बि शिकिल में जेका बि बुराई वधी आहे उन में असांजे नौजवान खे ख़ासि करे किरदार अदा करिणो आहे जेकॾहिं असांखे असांजे निंगड़नि जे लाइ साफ़ सुथिरो माहौल जेकॾहिं करणु चाहियूं ऐं पंहिंजे हक़नि जी छऊं ॾियणु चाहियूं था असांखे इन मां बुनियादी ऐं पंहिंजे असांखे इहो साज़िश में इन्हनि जी खे तोड़णो पवंदो जेके असांजे सिफ़ुनि में मुख़्तलिफ़ पार्टियूं तंज़ीमूं नारनि जे नाले में असांखे तक़सीम कंदा असांजी ताक़त खे तक़सीम कंदा पार्टी कहिड़ो बि नज़रो अचे पर जेकॾहिं अज़ीम तर मफ़ाद क़ौमनि जी आज़ादी आजते ऐं तहज़ीब सक़ाफ़त इंसानियत जे लाइ कमु करे थी बुराई जे ख़िलाफ़ असां उन सां गॾु हूंदासीं असां आख़िर ताईं इन जे गॾु हूंदासीं असां सभिनी माण्हुनि खे कबीलनि खे ज़ात बिरादरियूं में ही जेका झगड़ा कराइण चाहिनि था हिकिड़ो टारगेट हुननि जो इहो बि एजेंसियुनि जी चाल आहे इनखे तव्हां सम्झो नौजवान ॿियनि खे सम्झायो अहिड़ी कंहिं बि इश्तिहाल अंगेज़ी में तफ़रक़ेबाज़ी में न अचो असांजो इत्तेहाद इत्तेफ़ाक़ फस्ट आहे पर असां पाण में सभु सिंधी आहियूं ठीकु आहे असांखे पंहिंजे सिंध जे अज़ीम तर मफ़ाद जे लाइ पाण में गॾु थियणो पवंदो नंढड़ा मफ़ाद नंढड़ा इख़्तिलाफ़ात इहे असांखे दूर करणा पवंदा जेकर असां बहितर मुस्तक़बिल पंहिंजे नंढड़नि जे लाइ सिंध जी पुराणी तहज़ीब तारीख़ सक़ाफ़त खे ॼाणणु चाहियूं था असांखे तमामु हर लेवल ते हर जॻह ते हर ॻोठ में हर शहर में असांखे बाक़ाइदी जागरता मुहिमूं हलाइणियूं पवनि समाजी मुहिमूं असांखे इत्तेहाद ठाहिणा पवंदा ख़ासि करे असांजे शहर में हिते ठहियो नौजवान इत्तेहाद खे टोड़े छॾियो असांजे नौजवान इत्तेहाद दोस्तनि खे टोड़े छॾियूं पाण में किन खे हैदराबाद किन खे कराची मोकिले छॾियो इहा बि हिकिड़ी साज़िश जे तहत थियो आहे साज़िश जे तहत असांजे नौजवान इत्तेहाद हिते माण्हुनि खे पाण में गॾु पे कयो मुख़्तलिफ़ बिरादरियूं कबीलाउनि खे गॾु पे कयो हुनखे शऊर पे ॾिनऊं हिते लाइब्रेरियूं खोलियूं तइलीम दरसगाह हुननि में कमु असांजे हुन नौजवान इत्तेहाद खे फैज़गंज खे हुननि तोड़े छॾियो एजेंट्स जे थ्रू हुनजा एजेंट हिते जिते किथे हर शहर में आहिनि उन जे थ्रू इन जे करे असांखे मुंहिंजा भाउ असांखे हर ॻोठ हर शहर में टोटल सिंध लेवल ते पर असांजो आई वाइड प्लेटफॉर्म इन ते असांखे करिणो पवंदो अस्सलाम वालेकुम।